अस्सलाम वालेकुम दोस्तों। लतीफ़ सरकार जो बैत खणी हाज़िर आहियां सुर कल्याण आसा जो फरमाईंदा आलम आऊं से आलम आऊं साण भरियो थो भेर करे पान ना है ॼाण को मांडी मंड पखेड़ियो। दोस्तों ॿिनि सिटनि जे हिन बैत जी पहिरीं सिट जो पहिरियों लफ़्ज़ आहे आलम, जंहिंजी माना आहे मिड़ई मख़लूक, जंहिंमें इंसान ज़ात सां गॾु पखी पखण जीत जनसार झंगली जानवर तोड़े घरू ऐं आबी जानवर सभु अची था वञनि। ऐं ॿियो लफ़्ज़ वरी कहिड़ो आहे आऊं। आऊं माना मां अना आऊं पणू। इंसान खे हूअं त रब पाक अशरफुल मखलूकात करे ख़लक़ियो आहे, पर जॾहिं उन में इहो आऊं पणू अची थो वञे त पोइ हुन में दुनिया जूं सभु बुरायूं ऐं उणायूं जनम थियूं वठनि। तोड़े जो अलाह ताला असांखे अक़िले सलीम सां बि नवाज़ियो, पर शायदि इहा आऊं ऐं मां त बाक़ी मख़लूक बि आहे, तॾहिं त इहे हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि। कुकड़ कुकड़ सां पियो विढ़े, गॾे गॾे सां, घोड़ो घोड़े सां, उठ उठ सां वग़ैरह। ऐं इहो ई हाल जेको सो सामूंडी जीवत जो बि आहे उन में उते उहे बि पिया विढ़नि। ऐं लतीफ़ साईं चवनि था त आलम आऊं साण भरियो थो भेर करे पाण न आहे ॼाण, असांखे ॼाण न आहे त को मांडीअ मंड पखेड़ियो। भला इहो जॾहिं अलाह ताला जेको सो मंड पखेड़ियो आहे, या असां में या असांजे आज़माइश जे लाइ हिन दुनिया में अचण जी मोकिलण जी आज़माइश असांखे इहा आहे त पोइ जॾहिं असां इन आऊं अनापणे मां जॾहिं पंहिंजो पाण खे छुटकारो नथा ॾेई सघूं त पोइ उहो नफ़्स मंड उहो आहे नफ़्स। ऐं उहो नफ़्स जेको सरकशी वॾाई हठ होॾ मर्तबे मान ऐं चाह खे दुनिया जे सभिनी शयुनि खां वधीक थो महसूसु करे, भलो थो लॻेसि ऐं उन जहिड़ी का बि शइ कान थी लॻेसि, त पोइ उन नफ़्स जे असांजे जेको अंदरि मौजूदु बि आहे, असांखे बि ॼाण बि आहे त पर हीउ निभागो ख़ुशि पियो थिए ऐं असां उन ते पंहिंजे नफ़्स ते कब्ज़ो करण में नाकाम आहियूं। दुनिया ॾींहों ॾींहुं दोज़ख बणिबी वञे। जे लतीफ़